कॉन्फिडेंस ईंदो आहे इल्म सां, जंहिंखे नॉलेज हूंदी आहे, जंहिं शइ जे बारे में तव्हांखे ॼाण आहे, उन शइ जी ॼाण आहे, नॉलेज आहे, त तव्हांखे कॉन्फिडेंस पाण ई अची वेंदो। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू आहे जेको मोटर साइकिल हलाए थो, ड्राइविंग थो करे, ठीकु आहे। हाणे ड्राइविंग जेको करे थो उनखे पाण ते एतमाद आहे त मुंहिंजी ड्राइविंग थी आहे, मां ड्राइविंग इलाही साल कई आहे, मूंखे तजुर्बो आहे, मां करे सघां थो। ऐं इन ड्राइविंग जे तजुर्बे जे करे उनखे इहो अची वियो कॉन्फिडेंस। हिकिड़ो माण्हू आहे जेको मोटर साइकिल सिखियल न हुजे, जेकॾहिं मां कंहिंखे चवां तव्हां मां त केरु मोटर साइकिल हलाईंदो आहे, हिकिड़ो अहिड़ो माण्हू थी बीहे जंहिं कॾहिं हलाई बि न आहे, जंहिंखे ख़बर बि न आहे, चए थो मां हलाईंदुमि, मां आई नो ड्राइविंग, मां ड्राइविंग ॼाणां थो। इहो ओवर कॉन्फिडेंस सॾिबो, छा सॾिबो? ओवर कॉन्फिडेंस। ऐं कॉन्फिडेंस हूंदो आहे उन जूं कुझु शयूं आहिनि। हिकु त इहो यकीन त अलाह ताला काफ़ी आहे मुंहिंजे लाइ, ऐं मां काफ़ी आहियां, काई बि शइ आहे मां करे सघां थो, मूं में एबिलिटी आहे। जॾहिं माण्हू सचो हूंदो आहे न, जेकॾहिं तव्हां सचा आहियो कंहिं बि कम में, त कॉन्फिडेंस तव्हांखे पाण ई अची वेंदो। उन खां पोइ ॼाण मां तव्हांखे ॿुधायो त इल्मु हुजे, नंबर पहिरीं ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि त तव्हां पाण खां सचा हुजो। जेकॾहिं तव्हां सचा आहियो ऐं जेको कमु कयो था उहो सचो आहे, सही आहे, दुरुस्त आहे, उहो ग़लति कमु न आहे, त इहो कॉन्फिडेंस तव्हांखे अची वेंदो। नंबर टी ॻाल्हि त यू शुड नो यूअर सेल्फ, तव्हांखे पंहिंजे पाण जी ख़बर हुजे। ऐं इलाही माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजी ख़बर घटि हूंदी आहे, थोरा माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे अंदरि हे ख़ूबियूं आहिनि, हे स्किल्स आहिनि, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं मुंहिंजे अंदरि शयूं जेके आहिनि बहितर मौजूदु आहिनि। उन खां बाद ईमान, अलाह ताला जे ईमान, तव्हांजो इहो ईमान आहे त मां हीअ प्रेज़ेंटेशन ॾियणु वञी रहियो आहियां ऐं इहा मां बेस्ट तरीक़े सां ॾेई सघां थो। हिकु ॿी शइ बि आहे, तव्हां पार्टिसिपेशन कयो, हर इवेंट में पार्टिसिपेशन कयो। कोई बि आहे तकरीर जो मुक़ाबिलो आहे, हुन में पार्टिसिपेशन कयो। तव्हां खां पोइ बेस्ट आहे नात चवण में, मौलूद चवण में, त तव्हां उहो ॿुधायो, उहो चओ, या को बेत प्रेज़ेंट थो करे तव्हां मां, उहो प्रेज़ेंट कयो। ऐं काई बि महफ़िल थिए थी, कोई प्रोग्राम थिए थो, उन में पार्टिसिपेट ज़रूरु कयो, ज़रूरु उन में हिसो वठो। उन खां सवाइ टॉप ते बीहो, जेके मेड़ाका चवंदा आहिनि, को प्रोग्राम थो थिए, को जलसो आहे, का गॾिजाणी आहे, उन में तव्हां टॉप ते बीहो। ऐं पोइते पोइते न त हिकिड़ो माण्हू जेको लिके थो पोइते या जॾे थो, न, पाण ते यकीन हुजे, सेल्फ बिलीव हुजे, ख़ुदि ते यकीन जेको आहे तमामु अहम आहे। ऐं माण्हुनि सां मिलणु, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जॾहिं मिलंदा आहियूं असां, त असांखे नॉलेज थींदी आहे। सफ़र करणु बि आहे हिन में, सफ़र जॾहिं माण्हू कंदो आहे त हुनजो कॉन्फिडेंस इलाही वधी वेंदो आहे। ख़ूबियूं जेके आहिनि न तव्हां में, उहे मौजूदु हूंदियूं आहिनि, उन्हनि खे बसि यूज़ करणु हूंदो आहे, यूटिलाइज़ करणु हूंदो आहे। तव्हां मूंखे अहिड़ो हूंदो जेको सुठी ड्राइंग करे सघे थो, सुठी ड्राइंग करे सघे थो, हर कंहिंखे सुठी ड्राइंग न ईंदी, उहो छो थो करे वञे, उन में इहा ख़ूबी अलाह साईं रखी आहे। ऐं जेके ख़ूबियूं तव्हांजे अंदरि आहिनि उन्हनि खे शो कयो, लिकायो न, उन्हनि खे रखी न छॾियो। जेके बि स्किल्स तव्हांजे अंदरि मौजूदु आहिनि उन्हनि खे यूज़ कयो। जेकॾहिं ड्राइंग सुठी आहे त तव्हां पंहिंजे ड्राइंग खे इंट्रोड्यूस करायो, माण्हुनि खे ख़बर पवे त तव्हांखे ड्राइंग सुठी थी अचे। जेकॾहिं तव्हां मां को सिंगिंग करे थो वञे, उहो ॻाए सुठो ॻाए सघे थो, त उनखे खपे त उहो पंहिंजे उन ॻाइण खे इंट्रोड्यूस कराए माण्हुनि में।
हर जगह थी अड़े तरीक़े से उनके या उनकी आहे टैलेंट जो है ना वो कुदरती होंदो आहे एकड़ो होंदो आहे टैलेंट जो होंदो आहे स्किल टैलेंट कुदरती तौर ते हर माण्हूअ में रखियल होंदो आहे कंहिं में कहिड़ो होंदो आहे कंहिं में कहिड़ो होंदो आहे ऐं स्किल जेको आहे उहो सिखणो पवंदो आहे जीअं मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू स्विमिंग नथो ॼाणे उहो तरंदा आहियूं असां स्विमिंग पूल थी वियो या पाणीअ में असां तरंदा आहियूं उनखे ना ई ख़बर तरण जी उहो उनखे सिखणो थो पवे न उहो सिखंदो इहो थी वियो स्किल ऐं हिकिड़ो ड्राइवर न आहे कंहिं बि गाॾीअ जो मिसाल तौर कार हलाइणु सिखे थो माण्हू इहो बि स्किल आहे उहो पाण सिखी थो वञे ठीकु आहे न पर तव्हां मां हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे टैलेंट छा हूंदो आहे टैलेंट इहो आहे मां मिसाल थो ॾियां हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको जंहिंजो आवाज़ु सुठो आहे आवाज़ु सुठो आहे ॻाए थो हुनजो आवाज़ु तमामु मिठो आहे सुठो आहे नेचुरल शइ जेका रखियल हूंदी आहे किन किन माण्हुनि खे पाण खे बि ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजे अंदरि इहा शइ कुदरती रखियल आहे ऐं आहिस्ता आहिस्ता जॾहिं असां वॾा थींदा आहियूं उहो असांखे इहे शयूं माना ॻोल्हणु घुरिजनि फाइंड करणु घुरिजनि त कहिड़ियूं कहिड़ियूं कहिड़ा टैलेंट्स मुंहिंजे अंदरि मौजूदु आहिनि ऐं इलाही क़िस्मनि जा टैलेंट्स आहिनि दुनिया में 34 स्ट्रेंथ्स आहिनि घणियूं 34 जेके एरियाज़ आहिनि जिन में माण्हू किन खे 2 हूंदियूं आहिनि किन खे 3 हूंदियूं आहिनि कंहिंखे 1 हूंदी आहे सभई त हाणे नथी सघंदियूं ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू हिक ई वक़्त में सुठी ड्राइंग बि करे हिक ई वक़्त में सुठो लिखारी बि हुजे हिक ई वक़्त में सुठो प्रेज़ेंट बि कंदड़ हुजे हिक ई वक़्त में हर सब्जेक्ट हुनखे अचे नामुमकिन आहे सभु शयूं त नामुमकिन आहिनि कंहिंखे बि न ईंदियूं ऐं इल्मु तमामु वसी आहे त इन्हनि शयुनि सां जेको मां सम्झी सघियो आहियां त कॉन्फिडेंस इन्हनि शयुनि सां ईंदो आहे ऐं हिकिड़े दफ़े मां क्लास में हिकिड़ो जवाबु ॾिनो उस्ताद सुवालु पुछो मां जवाबु ॾिनो उहो ग़लति हुयो छा हुयो ग़लति हुयो पर जंहिं तरीक़े सां मां जवाबु ॾिनो जंहिं कॉन्फिडेंस सां मां जवाबु ॾिनो उस्ताद चयो ठीकु आहे गुड ऐं कॉन्फिडेंस कंहिंखे न ईंदो या कहिड़ो माण्हू ख़ौफ़ अची वेंदो या डिॼंदो जेको ग़लति हूंदो जेको कूड़ो हूंदो जंहिंजे नियत में खोट हूंदी उनखे ख़ौफ़ पैदा थींदो डपु थींदो ऐं कॉन्फिडेंस जो वास्तो रूह सां तमामु घणो आहे जो असांजो रूह आहे न सोल जेको चवंदा आहियूं इहो असांजो कीअं पलंदो आहे नरिशमेंट इनजी कीअं थींदी आहे खुराक रूह खे कीअं मिलंदी आहे खुराक मिलंदी आहे रूह खे अलाह ताला जे ज़िक्र सां क़ुरान शरीफ़ तव्हां पढ़ो था ऐं अलाह ताला जो ज़िक्र कयो था त तव्हांखे न को ख़ौफ़ आहे न को ख़तरो आहे ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून न को ख़ौफ़ आहे न को ग़म आहे कुझु बि न ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहे ला तहज़न ग़म न कयूं ला तक़नतू नाउमीद न थियूं तंहिं करे जेको मुकमल असांखे सबक़ मिले थो उहो त मिले थो असांजो जेको दीन आहे क़ुरान शरीफ़ मां हदीस मां त जेकॾहिं असां पंहिंजे रूह जी नरिशमेंट कंदा रहूं अलाह ताला जे ज़िक्र सां क़ुरान शरीफ़ सां निमाज़ थी वई रोज़ो थी वियो ऐं जेको माण्हू खेल खिरात करे थो अलाह जे राह उनखे ख़ौफ़ न थींदो आहे भउ न थींदो आहे उनखे इहो न हूंदो आहे त सुभाणे मुंहिंजो मुस्तक़बिल में छा थींदो अलाए सुभाणे मूं वटि मुंहिंजे खीसे में पैसा हूंदा अलाए न हूंदा उनखे इहो ख़ौफ़ न हूंदो बाक़ी जेको जंहिं माण्हू जो ईमान न हूंदो आहे न मुस्तक़बिल ते उनखे इहे ख़ौफ़ ख़तरा थींदा आहिनि सुभाणे अलाए छा थींदो अलाए मुंहिंजी रोज़ी कीअं अलाए माल दौलत खपी न वेंदी अलाए मां ग़रीब न थी वेंदुमि